जय सज़ानंद आयो लाल सभई जो झूलेलाल। हलो दोस्तों, मां आहियां सुनीता कोटवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनी जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोटवानीस किचन सिंधी में। त अॼु जी असांजी रेसिपी आहे असांजी सिंधी स्टाइल जी पालक आलूअ जी भाॼी, पालक पटाटा। वैसे त पालक पटाटा मुंहिंजी लॻभॻि सभिनीनि भेनरुनि खे ईंदी ई हूंदी, हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। का मुंहिंजी भेण सिपरीअ में ठाहींदी आहे, का कुकर में ठाहींदी आहे, त को तईअ में। त अॼु तव्हां सां गॾु जेका आहे न, मां पंहिंजे तरीक़े जी इहा भाॼीअ जी रेसिपी शेयर थी कयां। आशा थी कयां तव्हांखे मुंहिंजे तरीक़े इहा भाॼी पसंदि ईंदी ऐं तव्हां ट्राए कंदव। ऐं मुंहिंजी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे त ज़रूर सां हिनखे लाइक कजो। ऐं जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स फैमिली ऐं रिश्तेदारनि सां शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं पालक पटाटनि जी भाॼीअ जी। त ॾिसो, हीअ आहे पालक पटाटनि जी भाॼी जेका मां हिते तयारु करे रखी आहे ऐं जंहिंजी रेसिपी मां तव्हां सां गॾु हिते शेयर कंदमि। त सभिनि खां पहले मां हिते हिकु बाटले में हिकु कोप पाणी विधो ऐं साइड बाय साइड मां जेका आहे हिते अधु किलो पालक खई आहे, जंहिंखे धोई करे साफ़ करे उन जी जेका आहे न कटिंग करे रखी आहे। त इहा पालक हिन बाटले में मां विझंदमि हाणे। ऐं हिन बाटले में जेका पालक विधी हिनखे ढके करे थोरी देरि असां जेको आहे न सिझाईंदासीं हिनखे। ऐं हिनखे वधीक न तव्हांखे 2-3 टकव ॾियारणा अथव सुठे सां। असां पालक खे जेको आहे न पहले ई थोरी सी सिझाए रखंदासीं। ॾिसो, हिन पालक में जेको आहे टकव अचणु चालू थी चुका आहिनि। हिन में तव्हांखे वधीक न बसि 2-3 टकव ॾियारणा आहिनि। ऐं उनखां पोइ असां जेका आहे न बाक़ी जी तयारी कंदासीं। त हिन पालक में जेको पाणी आहे उहो असांखे फेकिणो बिल्कुलु बि कान्हे। उहो पाणी असां हिन भाॼीअ में इस्तेमालु कंदासीं, छो जो त पालक असां हिन में टकाई आहे। त पालक जो सॼो न्यूट्रिशन वैल्यू जेका हूंदी आहे न, पौष्टिक तत्व, उहे इन पाणीअ में अची विया आहिनि। त इहो पाणी तव्हांखे फेकिणो बिल्कुलु बि कान्हे। ऐं इन करे मां जेको आहे न बसि हिकु कोप पाणी ई कयो आहे, वधीक पाणी हिन में कोन खयो आहे। त हाणे हिन में सुठा टकव अची विया आहिनि। त हाणे जेको आहे न मां हिते गैस जो फ्लेम कंदमि बंदि ऐं तई चाढ़ंदसि। त गैस ॾिसो मां बंदि कयो ऐं तई चाढ़ी। ऐं हिते हिमाम दस्ते में जेको आहे न हिकिड़ो मसालो असां थोरो सो कुटंदासीं। त मसाले में मां खया आहिनि हिते 6-8 ॻड़ियूं थूम जी, 1 इंच अदरक जो टुकड़ो जेको मां इन तरीक़े सां कटे रखियो, ऐं 2 सावा मिर्च। हाणे हिननि खे तव्हां कुटे करे हिन जो जेको आहे न दरदरो पेस्ट तयारु करे वठो। तव्हां मिर्च पंहिंजे अनुसार घटि या वधि करे था सघो, जेतिरो बि तव्हां तिखो खाईंदा तव्हां उन अनुसार मिर्च हिन में विझो। चाहो त तव्हां मिर्च जेका सन्ही कुतुर करे बि भाॼीअ में विझी था सघो, पर मां जेका आहे न हिन तरीक़े सां हिन में विझंदमि। त हाणे तईअ में 1 केवी मां तेल विधो, हुन में 1 चमचो जीरो ऐं 2 बसर जेके मां हिन प्रकार सां लंबा लंबा कटे करे रखिया आहिनि। हिन बसरनि खे सुठे सां असांखे सिझाइणो आहे ऐं गुलाबी थियण ताईं हिनखे जेको आहे असांखे फ्राए करिणो आहे। ऐं हाणे मां हिन में विझंदमि इहा पेस्ट जेका अदरक थूम ऐं साए मिर्च जी असां तयारु कई। ऐं हिन पेस्ट खे बि असांखे सुठे सां हिन में जेको आहे न गुलाबी थियण ताईं थूम जी सुठे सां सिझी वञे, छो जो त कची थूम जेका हूंदी आहे न उन जी ख़ुशबू जेका आहे भाॼी में सुठी न ईंदी आहे। त तव्हां हिनखे लॻातार सुठे सां घुमायो, छो जो त थूम जेका आहे तरे में चिपकनी वेंदी आहे। त तव्हांखे इन तरीक़े सां जेको आहे न उनखे घुमाए घुमाए करे सुठे सां सिझाइणो आहे। त हाणे ॾिसो बसरनि जो कलर बि जेको आहे न सुठो गुलाबी थी चुको आहे ऐं सुठे सां सिझी विया आहिनि बसर हिन स्टेज में हिते। त हाणे मां हिन में विझंदमि 2 टमाटा जेके मां हिन तरीक़े सां लंबा लंबा करे कटे रखिया आहिनि। त चाहो त सनी कुतुर बि कटो, छो जो त टमाटा सुठे सां ॻरी वेंदा आहिनि, असांखे ॻराइणा आहिनि त थोरा घणा मोटा सन्हा हलनि। त हिन में टमाटनि खे सुठे से तव्हां मिक्स करे वठो। ऐं हाणे हिन टमाटनि खे जेको आहे न असां ढके करे 5 मिंट थोरे सां सिझाईंदासीं। ऐं 5 मिंटनि खां पोइ हिनखे ॾिसूं था असां टमाटा जेके आहिनि सुठे सां सॉफ्ट थिया आहिनि की न। त टमाटा जेके आहिनि न सुठा सिझी विया आहिनि, ॾिसो हिन तरीक़े सां सॉफ्ट थी विया आहिनि। त तव्हां सुठे सां हिनखे न केवी सां महिटे करे टमाटनि खे। ऐं हाणे हिन में मां विधुमि लूणु ऐं लूणु विझी करे थोरो सो मां हिनखे सुठे सां महिटंदमि। ऐं उनखां पोइ जेके आहिनि न बाक़ी बचियल मसाला असां हिन में विझंदासीं। त मां हिते विधुमि ॻाढ़ो मिर्च 1 चमचो ऐं हुनखां पोइ विझंदमि मां धाणा 1 चमचो, धाणनि जो पाउडर जेको ईंदो आहे सुका धाणा। ऐं हुनखां पोइ 1 चमचे खां थोरी घटि हैड ऐं 1 चमचो भुनियल जीरे जो पाउडर। ऐं हुनखां पोइ हिन सभिनि मसालनि खे तव्हां जेको आहे न मीडियम खां स्लो फ्लेम ते सुठे सां सिझाए वठो, छो जो त मसाला सुठे सां भुनंदा आहियूं न
त हुन में मसालनि जी ॾाढी सुठी ख़ुशबू बि ईंदी आहे ऐं रंगत बि। ऐं हाणे हिते जेके न मां 3 पटाटा जेके कटे करे तयारु करे रखिया आहिनि उहे हिन में विझंदमि। ऐं हाणे हिन पटाटनि खे बि तव्हां सुठे सां हिन मसाले सां गॾु सिझाए वठो, वधीक न 2 मिंट, ताकी थोरो सो त पटाटा जॾहिं असां भुनी वठंदा आहियूं न मसालनि में त हुन में ॾाढी सुठी ख़ुशबू ईंदी आहे मसालनि जी। ऐं हाणे जेको आहे न हिनखे सुठे सां 2 मिंट भुनी करे जेका असां पालक शुरूआत में असां उॿारे करे रखी न बाटले में, उहो पालक तव्हांखे हिन में विझणी आहे पाणीअ सूधी। जेको हुन में कोप पाणी मां विधुमि टहिकाइण महिल उन पाणीअ सूधो इहा पालक तव्हां हिन में विझी छॾो। हाणे हिन में धारियो पाणी विझण जी को बि ज़रूरत कान्हे, हिन पालक जे पाणीअ में ई हीअ भाॼी जेका आहे न सुठे सां सिझी वेंदी। ऐं तव्हांखे हाणे ध्यानु हिन शइ जो रखिणो अथव की हीअ भाॼी सुठे सां जेको आहे न तव्हां मिक्स करे वठो ऐं मिक्स करे स्लो फ्लेम ते बिल्कुलु सिम ते तव्हांखे जेका आहे न भाॼीअ खे 10 मिंट सुठे सां सिझाइणी आहे। 10 मिंट में पटाटा बि सुठा ॻरी वेंदा ऐं मसालनि जो सुठो सवादु जेको आहे पालक में पटाटनि में अची वेंदो। 10 मिंटनि खां पोइ ॾिसो सॼी भाॼी जेका आहे न तेल जेको आहे किनारा छॾे चुको आहे, पटाटा बि ॾाढा सुठे सां ॻरी विया आहिनि, ॾाढी सुठी ख़ुशबू थी अचे, पालक बि जेका आहे ॾाढी मस्तु सिझी वई आहे। तव्हां भाॼी जी रंगत ॾिसी करे ई सम्झी था सघो की भाॼी जेका आहे न मस्तु तयारु थी आहे ऐं ॻरी विया आहिनि मस्तु। त हिते जेके आहिनि न हिकिड़ो पटाटो मां चेक कंदमि की सुठो सां ॻरियो आहे की न, ऐं जे अगरि पटाटो न ॻरियो आहे त थोरी देरि इनखे असां वरी से सिझाईंदासीं, ऐं जे ॻरियो आहे त पोइ बसि गैस बंदि करे असां हिन भाॼीअ खे पाईंदासीं। त ॾिसो पटाटा ॾाढा सुठे सां ॻरी विया आहिनि, त असांजी भाॼी जेका आहे न पूरी तयारु आहे। त हाणे गैस जे फ्लेम मां कंदमि हिते बंदि ऐं हिन भाॼी खे जेको आहे मां हाणे सर्व कंदमि। तव्हां चाहो त हिन में अधु चमिचो खनि गरम मसालो बि विझी था सघो, तव्हांजे मथां आहे। त अचो तव्हां हाणे हिन भाॼी खे सर्व कयूं। ॾिसो ॾिसण में ई लॻे थी न ॾाढी सुहिणी ऐं ॾाढी टेस्टी सी भाॼी। त हिन भाॼी खे तव्हां खाओ पंहिंजे फेवरेट चांवरनि जे रोडे सां, जूअर जे रोडे सां या फिर फुल्कनि सां। ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस ठहंदी आहे इहा भाॼी ऐं ॾाढी पौष्टिक बि हूंदी आहे। त फ्रेंड्स कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी इहा रेसिपी पालक पटाटनि जी, ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां नया आहियो मुंहिंजे चैनल में त मुंहिंजे चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कजो। थैंक यू फॉर वॉचिंग। जय सचदानंद।